नासी दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे अॻूणे रागी फ़क़ीर उस्ताद अल्लाह ॾिनो निज़ामाणी जी नाई वर्सी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मिरान टीवी जो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान। जी भिटाई सरकार जे अॻूणे रागी फ़क़ीर उस्ताद अल्लाह ॾिने निज़ामाणी जी नाई वर्सी जेका आहे उहा भिड़झड़ी जी नगरी में इंतिहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। संदसि जेको आहे राग जे तंद सां उनखे भेटा पेश कई थी वञे। जॾहिं तव्हांखे ॿुधायां उनजी जेका मज़ार आहे उन ते पिणु जेका आहे गुलनि जी चादर चाढ़े फाते खाने कई वई आहे। वॾी तइदाद में वर्सी जे मौक़े ते जेके संदसि शागिर्द शहरी सियासी समाजी अॻवान जेके आहिनि उहे वर्सी में पहुतल हिते अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हू जेको आहे उस्ताद अल्लाह ॾिनो निज़ामाणी खे कहिड़ी रीति जेके आहिनि भेटा पेश करे रहिया आहिनि। उस्ताद अल्लाह ॾिनो निज़ामाणी लतीफ़ सरकार जो तमामु पुराणो फ़क़ीर हो जंहिं त 50 साल खां वधीक राग ॻायो। दरगाह ते हू पंहिंजो ॻोठु छॾे 15 सालनि जी उमिरि में अची दरगाह ते रहियो ऐं राग सिखियो। हू 50 साल राग ॻायईं ऐं पाण इलाही सारनि भिटशाह जे माण्हुनि ऐं संदे ॻोठ जे माण्हुनि खे राग सेखारियो। जी नाई वर्सी आहे ऐं उस्ताद अल्लाहनु लतीफ़ सरकार जो उस्ताद रागी हो जंहिं हक़ सच जी जेका वाट हुई लतीफ़ सरकार जी उनखे आम कयो। अवाम खे उजारणु, अवाम खे सही ॾिस ॾियणु, अवाम खे जदोजहद तरफ़ माइल करणु उस्ताद जो कमु हो। इन करे लतीफ़ जी जेका शाइरी हिते जे अवाम लाइ आहे, हिते जे मज़लूम माण्हुनि लाइ आहे ऐं उनखे उस्ताद उन अंदाज़ में माण्हुनि ताईं पहुचायो। अंगन ओढ़ीन कपिड़ो तलब न रखनि ताम अला आणे क़याम त ॾिसूं मोह महबूब जो। उस्ताद जी नाई वर्सीअ ते आउं अॼु पहिरियों दफ़ो आयो आहियां कि असांजूं कोताहियूं आहिनि, असांजूं कमियूं पायूं आहिनि। उस्ताद असांजो बि उस्ताद हुयो ऐं उस्ताद शागिर्द मुंहिंजे ॾाॾे जो हुयो, साईं गुलाम शाह साईं जो हुयो। साईं जुलल फ़क़ीर, उस्ताद क़ुर्बान, ख़ान मोहम्मद चांडियो, उस्ताद अल्लाहनु इहे ख़ासि मुंहिंजे ॾाॾे जा शागिर्द हुया। असां वरी उन्हनि खां शागिर्दियूं वरितियूंसीं छा जो असां खां सीनियर हुया। ऐं उस्ताद यकीननि 14 मासूमनि जे हूंदो पंहिंजो कचहरीअ में, साईं गुलाम शाह साईं जी कचहरी में, लुत्फ़ साईं जी कचहरी में, लतीफ़ साईं जी कचहरी में हुज़ूर में हूंदो। मरना मरना हर को कहे मरी न जाने को, एक वारी ऐसा मरियो कि फिर न मरना हो। विया वरी ओ मूंखे छॾे मागही जुगनि जा जुग थिया तिहान मोटियो को गूंदर मारींदो वेचारी वेहन जो। अॼु उस्ताद अल्लाह ॾिने जी मरहूम जी नाई वर्सी आहे। असीं सभु फ़क़ीर भिटाई जा रागी फ़क़ीर सभई साईं उस्ताद खे हिते नज़राने अक़ीदत पेश करण लाइ गॾु थिया आहियूं ऐं हर साल गॾु थींदा आहियूं। उस्ताद अल्लाहनु फ़क़ीर सुठो रागाई त हो ई हो पंहिंजी जाइ ते, पर उन हटी करे उस्ताद अल्लाहनु हिकु सोशल इंसान हो, सोशल माण्हू हुयो। अॼु नवताकुन में तालिब तमारीन आदेसी उथी विया मड़ियूं मारीन जे जीअ खे जियारीन से लाहू थी लॾे विया। उस्ताद मरहूम अल्लाहनु फ़क़ीर निज़ामाणी जंहिं ज़िंदगी जा 55 साल दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते ड्यूटी सर अंजाम ॾिनी ऐं लतीफ़ साईं जो जेको पैगाम आहे उहो झरझंग पहुचाईं। हुन पंहिंजी हयाती में काफ़ी शागिर्द तैयार किया जेके हिन टाइम ताईं दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते टोलनि जे सूरत में हाज़िरी ॾियनि था। साईं अल्लाह ॾिनो शाह लतीफ़ जो उहो पार्खो हो ऐं उन में एतिरो हुनजो इश्क हो जो आख़िरकार हिन दुनिया जी अवाम हुनखे उस्ताद करार ॾिनो जंहिंजा हज़ारे शागिर्द आहिनि। ऐं उहो इल्मु रुगो हिते लतीफ़ जे पिण में न पर अछड़े थर ताईं पैगाम खणी वियो लतीफ़ जो। अॼु नवताकुन में तालिब तवारीन आदेसी थी विया मड़ियूं मुंहुं मारीन जे जीअ खे जियारीन से लाहू थी लॾे विया। अॼु मुंहिंजे बाबा साईं फ़क़ीर अल्लाह ने निज़ामाणी जी नाई वर्सी आहे। हर साल जी हाँ अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। बाबा साईं 50 साल खां मथे जी उमिरि हज़रत अब्दुल शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते हाज़िरी ॾिनऊं। पाण सॼी ज़िंदगी सरकार जी हाज़िरी ॾिनऊं, आख़िरी ॾींहं ते बि सरकार जी हाज़िरी ॾिनऊं ऐं हाज़िरी खां बाद में उन्हनि वफ़ात कई। असां शाह अब्दुल लतीफ़ जे राग जी तरह हुननि जा हज़ारे शागिर्दनि उहे सभु हिन ॾींहं ते अचनि था, राग पढ़नि था ऐं राग जी बाबा साईं खे भेटा पेश कनि था। कैमरामैन टीम सां गॾु जुमन चौहान, मिरान टीवी भिटशाह।